छा मां चवां, इलेक्शन खां वठी इहा सूरत हाल आहे, हाणे खां नाहे। वधाईंदासीं, FIR कटराईंदासीं, सो इहो सिलसिलो इलेक्शन खां जारी आहे। ऐं जतोई झुकनि छो नथा, असां कोन झुकंदासीं, झुकंदासीं असां कॾहिं बि कोन। चाहे हे ज़मीन आसमान हिकु कनि, असां पंहिंजे अलाह ते रखियो आहे। हेॾो तपायो अथनि जो असांखे हाणे इहा ॿोली इस्तेमालु करणी थी पवे। जेको ATC जो केस आहे, जंहिं ते कल्ह हिननि मुर्तज़ा ख़ान खे अरेस्ट कयो आहे, उनखे मुर्तज़ा ख़ान खे कन्फर्म्ड बेल आहे, जेका कानूनी ॿोली में वकील सम्झी वेंदा, मतिलबु पकी बेल आहे। उन खां पोइ उनखे केरु उन केस में गिरफ़्तार नथो करे सघे। इन्हनि उहो बि कल्ह कयो आहे, जंहिंमें उते पाण में विढ़िया ऐं पुलिस ते कंहिं हमलो कयो। हाणे उन जो सबूत छा हो? हिकिड़े माण्हू अची ॿिए माण्हू खे चयो कन में त तूं पुलिस ते हमलो कर, छो की मुर्तज़ा साहिबु चए थो तव्हां हमलो कयो। हाणे इहा FIR आहे, इहा FIR हूंदी आहे। ख़ैर इन FIR मां मुर्तज़ा साहिब खे कल्ह बाइज़त बरी कयनि त नवाब शाह मां उहे पंहिंजा पुलिस वठी आया, नवाब शाह जी, लाड़काणा जी, नौशेरो फ़िरोज़ जी। अलाह ॼाणे पुलिस जी वर्दी जी असां इज़त था कयूं, बाक़ी पुलिस नाहे। इहा सॼा चोर, डाकू, लुटेरा, कब्ज़ा करण वारा, बेगुनाह ॻोठनि जे मायनि खे वारनि मां ॼुंडनि मां छिकी कढण वारा, उहे गुंडा आहिनि। सिंध पुलिस गुंडा आहे। उहे पुलिस नवाब शाह मां आई आहे, गाॾियूं भरे भरे। इन जो इहो पुराणो प्लान हो त मुर्तज़ा ख़ान खे अरेस्ट कयूं, सो बसि इहो ईअं आहे। उन्हनि खे पंहिंजी ज़िद पूरी करणी हुई। नकली केस पहिरियों बि ठाहियनि, मोहबत डेरे वारो बि ठाहियनि, उन मां बरी कयनि। हाणे सुनवाई ते साहिबु कोन वियो। अरे बा, सुनवाई ते कोन वियो आहे त को वञी के छा को मर्डर कयईं, को कानून भञयईं, को वञी छा गद्दारी कयईं मुल्क सां। ऐं कानून मां थी तव्हांखे ॿुधायां, अगरि केरु हिकिड़ी सुनवाई ते बग़ैर ॿुधाए, असां ॿुधायो हो, केरु बग़ैर ॿुधाए न वञे त शो कॉज़ नोटिस चइबो आहे। शो कॉज़ नोटिस ॾिबो आहे, उहो 2 दफ़ा बि ॾिबो आहे, 7 दफ़ा बि ॾेई थो सघे। पर हिननि जो त शौक़ु पूरो करिणो न हिननि खे। हाणे हींअर नौशेरो फ़िरोज़ वारे ते हियरिंग ते आया हुआ, हाणे उते बि हुननि खे बेल न ॾिननि। ऐं ॾोकड़ी ऐं हुते लाड़काणा जे भरिसां हिते बांधी 2 FIR अॼु नयूं खणी आया आहिनि। नवाब शाह जी ATC, असां छा आहियूं? असांजी हिस्ट्री कान्हे का ख़बर पूरे पाकिस्तान या इंटरनेशनली? चाचा मुस्तफ़ा खे, ॾाॾा ग़ुलाम रसूल ख़ान खे, मुंहिंजे परॾाॾा शाहनवाज़ ख़ान खे का इज़त कान हुई। असांजी सियासत हींअर जी कान्हे, ब्रिटिश राज खां हले थी। ऐं असां हमेशह शराफ़त जी कई आहे। अल्हम्दुलिल्लाह जेको अलाह ॾिनो आहे असांजो गंज आहे। पर इन्हनि जो हाणे नज़रूं असांजे ज़मीननि ते बि आहिनि, असांजे घरनि ते बि आहिनि। इज़त खां मथे असांखे कुझु कोन्हे। ज़मीनूं खणनि, जेको कनि, पर जेको घर में जॾहिं खां आया आहिनि न, उहो असां न विसरंदासीं। हाणे बसि आहे, हाणे दंग, हाणे गंज। इहा ॿोली असांखे इन्हनि सेखारी। असां कॾहिं बि ईअं न ॻाल्हायो आहे। असांजूं मायूं बि मीडिया ते न आयूं आहिनि, पर मजबूरी आहे। इज़त बचाइण असांजे मथां फ़र्ज़ु आहे, असांजे मथां अलाह जी तरफ़ खां फ़र्ज़ु आहे। हे उहो इलाइक़ो आहे जिथे ख़ान बहादुर शाहनवाज़ ख़ान, जंहिंखे मैजिस्ट्रेट जा पावर हूंदा, अॼु उन्हनि जा पोटा अदालतनि में था धिकजनि। हे इंसाफ़ आहे हिन मुल्क जो? हे कानून आहे? छा मां तव्हांखे ॿुधायां? हे हिकिड़ी ख़ानगी दुश्मनी आहे। बाक़ी बेनज़ीर साहिबा लाइ, भुट्टे साहिब लाइ असांखे वॾी इज़त आहे, ख़ानदानी माण्हू आहे। उन्हनि कॾहिं हेॾे पेर बि न ॾिनो इलेक्शन में, चाहे असां NPP ठाहे चुका हुआसीं। मां छा कयां? मां पोइ दफ़ा बि चीफ जस्टिस खां मुतालबो कयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां कयो त बाबा ॾिसो शरीफ़नि सां छा थो थिए। मथां त अलाह वेठो आहे न। इज़त, ज़िल्लत, ज़िंदगी, मौत सभु कुझु अलाह जे हथ में आहे। असांजो फ़ैसिलो रब वटि आहे ऐं असांजो फ़ैसिलो अलाह कंदो, ॾेह ॾिसंदा इंशाअल्लाह।